अॻु में असां वटि स्कूल्स में सिविक सेंस जो माना सिविक जो कोन्हे सब्जेक्ट हूंदो हो। ठीकु आहे न, बिल्कुलु हाणे उहो पढ़ायो नथो वञे। माना ॿारनि खे इख़लाक़ी क़दुरु जेके हूंदा आहिनि ज़िंदगी जा, त भई तव्हांखे जेको आहे कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं खाइणो आहे, कीअं पीअणो आहे, कीअं सोसाइटी में हलणो आहे, कीअं मुख़्तलिफ़ जेके असां वटि मज़हब आहिनि, अक़ीदा आहिनि, माण्हुनि जा कॉन्सेप्ट आहिनि, उन्हनि खे कीअं हिक ॿिए खे एक्सेप्ट करे हिक ॿिए सां इज़त एतिराम सां हलणो आहे, इहो कुझु नथो सेखारियो वञे। सिर्फ़ु जेको असांजो हिकिड़ो त आहे बसि सिर्फ़ु हिकिड़ो जेके बुक्स ॾिना था वञनि उहो पढ़ाए थो वञे। ऐं उनखां पोइ ॿी ॻाल्हि इहा त पंहिंजी हर माण्हू पंहिंजी जान छॾाइण में चकर में लॻो पियो आहे। त जेको मुंहिंजो टाइम आहे, 2 बजे मूंखे स्कूल जो टाइम ख़तमु थियणो आहे, ईंदो पंहिंजो जेको कुझु थींदो हलियो वेंदो। इहे स्कूलनि में ज़रूरु सेखारणु खपनि ॿारनि खे इख़लाक़ी क़दुरु, ऐं उहे बिल्कुलु नथा सेखारे वञनि। जंहिं वजह सां साईं डॉक्टर साहिबु जेका ॻाल्हि कई त ॿारनि माना दुनिया में आऊं ओमान में रहां थो, ओमान मुल्क जेको आहे गुज़िरियल 45 सालनि खां माना जेको तरक़ी कई आहे, सिर्फ़ु 45 साल। उन खां पहिरीं उते जा माण्हू जेके आहिनि माना गदूं पे माना गॾहनि ते चढ़ी घुमंदा हुआ, अहिड़ी हालत हूंदी हुई। अॼु 45 दुबई जो मिसाल आहे, 45 साल में हुन मुल्क में अॼु मूंखे बि हिमत न आहे जो मां पंहिंजी गाॾी मां को हिकिड़ो थुक ॿाहिरि उछलायां। माना थुक उछलाइण भलो मूंखे न आहे, ऐं कंदुसि बि कोन कंहिं सूरत में चालान। ठीकु आहे न, उन खां पोइ प्लस मुझे में ये हिम्मत नहीं है कि मैं गाड़ी अपनी स्पीड से ज्यादा चलाऊं। ठीक है ना। तो असल में ये क्या है कि रियासत जो हमारी होती है ना, वो होती है माँ, वो उसका काम होता है कि हमारे को रूल्स और रेगुलेशन पे अमल करवाना। बदकिस्मती से ये मैं ज़रूर कहना चाहूँगा कि यहाँ पर हमारी रियासत ने जो है ना लोगों को मकसद कानून तो बनाए हुए हैं मगर उन इम्प्लीमेंट नहीं हो रहे हैं, अमल तो किसी पे भी नहीं हो रहा है, मतलब किसी बात पे भी नहीं हो रहा है। इस वजह से देखो मैं आपको बताऊँ, इंसान जो है ना एक एनिमल है, आप उसको हम उसको सोशल एनिमल भी कहते हैं। अगर उसका सोशल निकाल दिया जाए तो वो एनिमल हो गया है। जैसे दूसरे जानदार हैं, हम भी एक किस्म के जानदार हैं। शेर को अगर आप शहर में छोड़ देंगे तो वो क्या करेगा? तो हम इंसानों को भी अगर छोड़ दिया जाए कि भाई आपको अगर क्राइम करेंगे तो आपको कोई कुछ नहीं बोलेगा, तो आप तो लोगों को लूट मारने पे आ जाएंगे ना। अगर 2 दुनिया में कानून होते हैं, एक आपका जो मजहबी कानून होता है, अल्लाह का कानून होता है, डर है, आपके खौफ है कि मैं गलत काम करूंगा तो मुझे ये होगा वो होगा। दूसरा रियासत का कानून होता है। अब मसला यहाँ पे ये हो गया है कि हम लोगों ने रियासत का कानून यहाँ पर इम्प्लीमेंट नहीं हो रहा है। इस वजह से हुकूमतें जो आती हैं हमारे पास, उनका भी दौड़ा फुकदान है, सियासी मसले हैं। इस वजह से जो है ना लोगों के डर ख़त्म हो गया है कि मेरे जैसा बंदा वहाँ रह के यहाँ आता है तो गाड़ी ऐसे ऐसे चला रहा है, मकसद क्यों कि मुझे पता है यहाँ कुछ नहीं होगा। ये मतलब एक थिंकिंग हमारी बन चुकी है। तो लोगों को जो रियासत को जो है ना, मैं इसमें अवाम को कसूरवार इतना नहीं करता जितना हुकूमत को, हमारी सियासी लीडरशिप को और रियासत को मैं समझता हूँ इसका जिम्मेवार। आज जो भी पाकिस्तान में मसाइल हैं, जो भी मसले हो रहे हैं, मेरी नज़र में वो इसकी जिम्मेवारी रियासत को लेनी चाहिए कि वो लोगों को एजुकेट नहीं कर सकें, उनको इम्प्लीमेंट नहीं कर सकते हैं अपने कानून। इस वजह से लोग जो है ना अपने हाथों में उठाए हुए हैं कानून को। बिल्कुल। तो इंडिविजुअल रिस्पॉन्सिबिलिटी पे फोकस नहीं होता है। देखो मैं आपको बताऊं, मैंने थोड़ा सा मिसाल दे दी है आपको कि लोग इंसान जो है ना वो ऐसी चीज है, आप उनको छोड़ देंगे ना वो शेर से ज्यादा खतरनाक है। अगर हकीकत है, मैं आपको बताऊं, मैं आपको सही बात बता रहा हूँ, अगर इंसान को छोड़ दिया जाए ना, मैं कहता हूँ मैं किसी को भी नहीं छोड़ूंगा, सबसे लूट मार करूंगा, मैं अपने सब खीसे अपने भरूंगा। मगर अगर मुझे डर होगा, मुझे तो भाई मैं लिमिट्स में रहूंगा। जल्दी सा डॉक्टर साहब मैं इहो ज़रूर शामिल करणु चाहींदमि त जॾहिं तव्हां हिकु ऑर्थोपेडिक सर्जन ॾिसो था, असां वटि हिकु ॾाढो हिकु कॉमन फैक्टर आहे त जेसि ताईं असां एक्सट्रीम ते न हलिया वञूं, असां ट्रॉमा सेंटर में त ख़ैर एक्सट्रीम केसिस जो ई तव्हां सां डील थींदो हूंदो, बट असां हूअं बि असां हिकु ह्यूमन नेचर आहे असांजे अंदरि, त जेसि ताईं असां कंहिं बि शइ जी एक्सट्रीम ते न हलिया वञूं असां हुनखे सीरियस कोन वठंदा आहियूं। हाउ डेंजरस इज़ दैट त तव्हां कंहिं ऑर्थोपेडिक इशू खे तव्हां लिंगर ऑन कंदा रहो ऐं पोइ उहो आख़िर में तव्हांजे लाइ ख़तरनाक साबित थिए। ॾिसो, का बि डिज़ीज़ हुजे, सिर्फ़ु ऑर्थोपेडिक्स जी ॻाल्हि नथा कयूं, मेडिसन जी का डिज़ीज़ हुजे, को हार्ट जो हुजे, कुझु बि हुजे, उन खे तव्हां ईअं डिवाइड कयो त हिकिड़ी अक्यूट स्टेज आहे, ॿी क्रोनिक आहे। अक्यूट माना इमीडिएटली या विदिन सेट टाइम, ऐं क्रोनिक यानी जेका दाइमी थी वञे या परमानेंट थी वञे, या त का बि शइ जेका
अक्यूट यानी अर्ली स्टेज में या शुरूआती मरहले में आहे त उन खे इलाज करणु उन जो आसान आहे, उन खे मैनेज करणु आसान आहे, भली उहो कैंसर ई छो न हुजे, जेका हिकिड़ी तमामु मुज़र बीमारी। उहा ई शइ जेकॾहिं दाइमी थी वञे, परमिनेंट थी वञे या ड्रैग अर्से जे लाइ ड्रैग ऑन थी वञे त उन जो इलाज करणु मुश्किल थी थो वञे। ठीकु आहे, सही असां तव्हांखे कंहिं तव्हांजी थ्रू अवाम खे इहा ॻाल्हि चऊं था, सभिनी दोस्तनि खे भाइरनि खे, त बाबा तव्हां इलाज भली पंहिंजे हिसाब सां कयो, ॾेखारियो, तशख़ीस करायो, मशवरो त कयो, तव्हांखे सम्झ में अचे तव्हां इलाज करायो, जेको बि आहे उन खे तव्हां शुरूआती स्टेज में मैनेज कयो। सही, जॾहिं उहो पुराणी थी वञे त डॉक्टर जे लाइ मसइलो आहे, डॉक्टर छा कंदो, डॉक्टर तव्हांखे एडवाइस कंदो, शिफ़ा ॾियणु त हुनजो कमु न आहे, शिफ़ा ॾियणु त मालिक जो ई कमु आहे। मालिक जो कमु आहे, बेशक। हिकु ॿी शइ जेका जल्दी सां मां शामिलु करणु चाहियां थी प्रोग्राम में, त असां वटि अॼु जॾहिं बि तव्हां डॉक्टर्स जी लिस्ट जी ॻाल्हि कयो था या ग्रेजुएट मेडिकल स्टूडेंट्स जी ॻाल्हि कयो था, त उनखां पोइ तव्हां वटि हिकु सेकेंड स्टेप हूंदो आहे त तव्हांखे स्पेशलाइज़ेशन कंहिं में करणी आहे। अॼु जॾहिं एज़ एन ऑर्थोपेडिक तव्हां सीट ते वेठा आहियो, अदर देन गवर्नमेंट इदारा, तव्हां जेके प्राइवेट सर्विसिस आहिनि उन्हनि जी तरफ़ मां अचणु चाहींदमि, ऐं उन्हनि जे तव्हांजी जेका इंस्पिरेशन आहे पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी, त अॼु अगरि को ऑर्थोपेडिक्स जी तरफ़ अचणु चाहे थो त छा हुनजो फ्यूचर ब्राइट आहे? ॾिसो, का बि स्पेशलिटी हुजे, इहा शइ यादि रखो, मेक इट अ रूल ऑफ लाइफ, देयर इज़ ऑलवेज अ वेकेंट प्लेस एट द टॉप। हर स्पेशलिटी में जॻह आहे, तव्हांखे एफर्ट करणी आहे। ऐं ॿी ॻाल्हि यादि रखो, जेको तव्हांजी फेथ ऐं डेस्टिनी में लिखियलु आहे उहो थियणो आहे। तव्हांजो कमु आहे कोशिशि करणु, दुआ करणु, ठीकु आहे, ऐं रस्ते ते लॻणु, ठीकु आहे। उन रस्ते ते लॻा पिया हुजो, तव्हांखे जॻह मिलंदी। इहो चवंदा आहिनि जेको असां त बाबा हुन में जॻह आहे, हुन में जॻह न आहे, ठीकु आहे, हिन में स्पेस आहे, अहिड़ी का शइ कोन्हे का, ठीकु आहे। मतिलबु मुंहिंजो इहो कॉन्सेप्ट आहे त भई, ऐं ऑर्थोपेडिक जी जेकॾहिं एज़ अ स्पेशलिटी ॻाल्हि कयूं त एज़ अ स्पेशलिटी यानी इन करे अट्रैक्टिव आहे छो जो उन आउटकम फैंटास्टिक आहे। हिकिड़ो मरीज़ आहे, फ्रैक्चर सां अचे थो, टंग भॻल आहे, तव्हां हुन में रॉड विधी, शाम जो ऑपरेट कयो, सुबुह जो तव्हां हुनखे जिन एनेस्थीसिया जो इफेक्ट ख़तमु थिए, तव्हां हुनखे हलायो, उहो हलंदो, उहो तव्हांखे केॾियूं न दुआऊं ॾींदो। बिल्कुलु, इहो आउटकम ऑर्थोपेडिक्स जो। रहंदो रहंदो मरीज़ ईंदो आहे, ख़ुशि वेंदो आहे, इहो आउटकम ऑर्थोपेडिक्स जो। हिकिड़ो पेशेंट आहे जंहिंजा गोॾा कमु नथा कनि, उहो बीह नथो सघे, हली नथो सघे, सफ़ा ज़िंदगी खां बेज़ार आहे, तव्हां ऑपरेशन कयो, कलाक जे अंदरि हुनजा गोॾा मटाया, फस्ट क्लास हलणु शुरू थी वियो, ॿिए ॾींहं ते तव्हां हुनखे हलायो था त उहो ख़ुशि थींदो, दुआ कंदो, इहो आउटकम आहे। असल में डॉक्टरी त मसीहाई प्रोफेशन आहे न, मां इहो नथो चवां मां मसीहा आहियां, पर आहे त मसीहाई प्रोफेशन।